बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोची खाने में ख़ुशि आमदीद। अॼु ठाहींदासीं चुल्हाए जो साग। हूअं त असां सरह जो, मटरनि जो ऐं ॿिया बि मतिलबु ठाहींदा आहियूं साग न, लेकिन अॼु ही साग ठाहींदासीं जेको अक्सर बरसाति जी मौसम में थींदो आहे ऐं तमामु टेस्टी थींदो आहे। हिन जो ज़ाइक़ो बि तक़रीबन पलीअ जहिड़ो ई थींदो आहे। पहिरियां असां हिन खे जीअं ॾिसंदासीं, खणंदासीं, हिन जी जेको मथियों फ्लावर हूंदो आहे उनखे असां मतिलबु वॾो फ्लावर हूंदो आहे उनखे उछलाए छॾींदासीं। उन खां पोइ हिन जा पत्ता कढंदासीं। उन खां पोइ जीअं ई सरह जो साग हूंदो आहे ईअं ई हिन जा पत्ता टोड़े उन खां पोइ हिनखे कटींदासीं। कटे हिन में वारी काफ़ी हूंदी आहे, जीअं ॿियनि सागनि में ज़ाहिर आहे उहे ज़मीन में था फुटनि, इन जे करे उन्हनि खे सुठे पाणीअ सां धोअण बि ज़रूरी आहे। पहिरियां हिनखे सुठे नमूने सां कटींदासीं। जेकॾहिं तव्हां हिन में दाल वग़ैरह विझणु चाहियो त दाल में बि ही ठहंदो आहे, लेकिन मां सिर्फ़ु अॼु सिर्फ़ु चुल्हाए जो साग ई ठाहियो आहे। हिनखे पहिरियां धोई चङी तरह उन खां पोइ बॉइल कयो आहे। हिन में ज़रूरी न आहे त तव्हां पाणी जेको आहे सो बॉइल थियण रखो त उहो बॉइल थिए त पोइ ई विझो, सिर्फ़ु हल्को गरम थिए। मां हिन में 4 खां 5 जेके आहिनि से मिर्च विधा आहिनि ऐं हिन में हिकिड़ो चमिचो लूण जो विधो आहे। बॉइल थी वञे हिनखे ग्राइंड करे रखंदासींसि। मिर्च मूं एतिरा ई विधा आहिनि जेतिरो मूंखे हिन में रेड मिर्च विझण जी ज़रूरत न पवे। उन खां पोइ थूम जो असां जीअं राई जी बि आहे दाग कबो आहे, ईअं थूम जो दाग कंदासीं। टमाटो चिकन में खट जे लाइ या त तव्हां गिदामिड़ी जो पाणी विझो या टमाटा अवेलेबल हुजनि त टमाटा विझो। मूं हिन में 3 खां 4 टमाटा विधा आहिनि। टमाटनि खे सुठे नमूने सां ॻारींदासीं। ग्राइंड न कजो टमाटनि खे, त वधीक सही आहे। उनजो जेको मिक्सचर आहे उहो एतिरो शायदि खटो मुंहिंजे हिसाब सां न थींदो आहे हिन में, ऐं मतिलबु सुठे नमूने सां पची वेंदो। उन में थोरो सो असां लूणु विझंदासींसि, छो करे मां जेॾीमहिल चखियो हिनखे त मूंखे थोरो सम्झ में आयो त थोरो लूण जी ज़रूरत आहे, मिर्चनि जी ज़रूरत न हूंदी आहे। तव्हां ठाहियो, खाओ चांवरनि जी मानीअ सां। अल्लाह हाफ़िज़।